नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त बिटशा जी दरगाह चाड़ी ते मनियारी बाज़ार जे हिकु दुकान मां कुझु ॾींहं अॻु राति जो थियल चोरी पुलिस वापसि कराए छॾी आहे। पुलिस चोरी में मुलविस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो, जॾहिं त एतराफ़ कंदे चोरी वापसि कई वई आहे। SHO बिटशा इमाम अल्दीन ॾाहणी चोरी थियल 35,000 रुपया रोक रक़म दुकान मालिक जावेद कादरी ऐं ख़ालिद राजपूत हवाले करे छॾिया आहिनि। चोरी जे वापसी ऐं जवाबदार जी फौरी गिरफ़्तारी ते शहरियुनि तोड़े दुकानदारनि में ख़ुशी जी लहर पैदा थी वई आहे। हुननि SHO वटि पहुची शुक्रियो अदा कयो ऐं पुलिस जी कारकिर्दगी जी तारीफ़ कई। ॿिए पासे SHO बिटशा इमाम अल्दीन ॾाहणी ऐं वॾे मुंशी वक़ार हुसैन साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बिटशा जी नगरी में अमन ऐं प्यार जी नगरी आहे, जंहिं में बदअमनी ऐं समाजी बुराइयूं बर्दाश्त न कयूं वेंदियूं। हिन चयो त शहरियुनि जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। असांजी हर मुमकिन कोशिशि हूंदी त लतीफ़ जी नगरी में अमन बरक़रार रहे। हिन चयो त शहरियुनि तोड़े दुकानदारनि सां पुलिस जो हर मुमकिन सहकार जारी रहंदो। चोरी में मुलविस जवाबदार खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।